का हिकमत अमली हूंदी जीअं पहिरियां ज़ुल्फ़कार आबाद जे लाइ हुई, जेके बि उन धरतीअ ते हथ वठी करे जेके बि सूबा ठाहिया था वञनि, सिंध उन्हनि खे रद्द थी करे। सिंध कॾहिं बि कंहिं बि सिंध जे मथां को बि सूबो क़बूल न कंदी। सिंध मज़ाहिमत कंदी, रोडनि ते ईंदी, रस्तनि ते ईंदी। हाणे रते दरे में असांजो इजलास आहे पार्टीअ जो, वधीक असां राय अमल उते रते दरे में जोड़ींदासीं। पोइ जेको बि हूंदो उहो सॼी क़ौम जे आॾो पेश कंदासीं। अच्छा सनान भाई, इहो मुमकिन न आहे त तव्हां जसकम समेत जेके बि क़ौम पसंदूरियूं आहिनि उहो गॾियल तौर ते हिकिड़ो लाइअमल जोड़े इन 27 आनी तरमीम, जंहिंमें मुतफ़क़ा तौर ते इहो चयो पियो वञे त मुख़्तलिफ़ यूनिट्स क़ाइमु कया वेंदा। ॿी सूरत में ईअं चइजे त मुख़्तलिफ़ सम्झो त सूबा ठाहिया वेंदा, त गॾियल तौर ते हिकिड़ो लाइअमल जोड़े हिकिड़ो ज़ोरदार जेको सो एहतिजाज कजे। ज़रूरु सभु धुरियूं जेके बि आहिनि सिंध सां मोहबत कनि थियूं, जेके बि धरतीअ सां प्यारु कनि थियूं, सभु गॾिबा त उहो वधीक बहितरु थींदो ऐं हिकु आवाज़ु थींदो आहे त उन में वधीक ताक़त बि हूंदी ऐं इन्हनि तरमीमुनि खे रद्द बि करे सघिजे थो। सूरत हाल आहे, असां सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण जी तमामु वॾी गहरी साज़िश थी रही आहे। सभिनी सिंधी क़ौम खे सोचणो पवंदो, सभिनी खे गॾु थियणो पवंदो, तॾहिं वञी इन्हनि तरमीमुनि खे, ऐं जीअं कालाबाग डैम हुयो, जीअं ज़ुल्फ़कार आबाद हुई, जीअं बैरिया टाउन हुयो, जेके बि अहिड़ा प्रोजेक्ट अॾे असां सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश थी रही आहे। सिंध उन्हनि खे रद्द थी करे 27 जेका तरमीम आहे उन जे लाइ बि सिंध मज़ाहिमत कंदी, रोडनि ते ईंदी, सिंध रस्तनि ते ईंदी ऐं हिन धरतीअ जे मथां को बि सूबो क़बूल न आहे।